महबूब जी नजर पइजी पाण फरमाइन था दा हुया उमर ओ उमर इन्ही के छॾे रे छाठो करी ए ज़िल्ली या रसूल अल्लाह अन अदरब उनकहू या रसूल अल्लाह मुखे छॾे इन जी मुंडी वढिया जेको मुझे महबूब मोहम्मद करीम के बेइंसाफ तो चवे इन जमीन ते रहण जो लायक नाहे इन पलीत जे वजूद खां इन जमीन के पाक करणो इन के जेरो नाहे छड़णो न मारी सही छो न मारिया पाण फरमाइनि था ज़ाहिरी नमाज पढ़े थो छा थो करे ज़ाहिरी ज़ाहिर में मुस्लमान सॾाए थो सुभाणे माण्हू ॿिया काफ़र चवंदा त मुहम्मद पंहिंजा निमाज़ी ऐं ज़ाहिरी निमाज़ वारा मुस्लमान थो माराए त जेकॾहिं इनखे मार न छो पाण फरमाइनि था अकेलो कोन्हे इन मिन दिअदि कौमुन सही हदीस जा लफ़्ज़ इन मिन दिअदि कौमुन ऐं उमर मां ग़ैब दान नबी तो के इहा भी खुशखबरी ॿुधाए थो छॾियां पेशोन गोई करे थो छॾियां ग़ैब जी अॻुवाट ख़बर ॾेई थो छॾियां त इन्ही पलीत जे पुठीअ मां हिकिड़ो ख़ानदान पैदा थींदो हिकिड़ी पीढ़ी पैदा थींदी या रसूल अल्लाह छा कंदा पाण फरमाइनि था यक़रऊनल क़ुरआन वला युजाविज़ु तराक़ीहिम क़ुरान एतिरो पढ़ंदा एतिरो पढ़ंदा एतिरो पढ़ंदा एतिरो पढ़ंदा एतिरो पढ़ंदा जो माण्हू हैरान थी वेंदा माण्हू चवंदा यार वाह वाह त रुगो था क़ुरान पढ़नि रुगो था क़ुरान पढ़नि पर मुंहिंजो महबूब फरमाए थो यख़रुजून मिन अद्दीन कमा यख़रुजु सहम मिन अर्रमियात इन एतिरे क़ुरान पढ़ण जे बावजूद भी अल्लाह जो भी फरमाए थो दीन मां ईअं निकिरी वेंदा जीअं तीर कमान मां निकितल हूंदो आहे इन्हनि जूं निमाज़ूं तव्हांखे मारे वेंदियूं इन्हनि जा रोज़ा तव्हांखे मारे वेंदा इन्हनि जूं इबादतूं तव्हांखे मारे वेंदियूं अवां पंहिंजे इबादतुनि निमाज़नि रोज़नि खे इन्हनि जे साम्हूं घटि सम्झंदव तव्हां चवंदा वॾा वेचारा आबिद ज़ाहिद पर मुंहिंजो महबूब करीम फरमाए थो मां मुहम्मद जी ज़ुबान मां ॿुधी छॾियो पक्का बेईमान बेदीन हूंदा अल्लाह जे हबीब सच चयो आहे या कूड़ चयो आहे ॻाल्हाए त सही ॾाढे त चओ सॼण मुंहिंजे महबूब जी हदीस सची या कूड़ी चो अल्लाह जे हबीब जो फरमान सचो ॾाढे जो मुस्तफ़ा जो फरमान ज़ोर सां जो हबीब जो फरमान बिल्कुल सेम टू सेम बिल्कुल उहा साॻी सूरत असांजे दुनिया में तव्हां ॻोठनि में ॾिसो शहरनि में ॾिसो उहे माण्हू तव्हांखे नज़र ईंदा क़ुरान जी दावा कंदा ज़ाहिर में इबादत गुज़ार हूंदा मथे ते भिड़ा खे दाग थी वेंदा असांखे बि घटि में घटि 50 साल निमाज़ पढ़ंदे थी आहे भला जे तहजुद नथा पढ़ूं त 5 वक़्ती निमाज़ ख़ुदा नसीब कई आहे असांजे निराण ते त कुझु कोन ठहियो आहे हे भेणा हफ़्तो निमाज़ पढ़ण जहिड़ो पेशानीअ ते गॾह जो खुरो ठहियो पियो अथनि अदा आहे यार आहे ये ठहर के साथ हे निभागा छा कंदा अथव सजदो करे निराण खे अॼु कीअं कंदा या के हीअं वठी कंदा त निशान ठहे त कारो मोह थिए त सुञापऊं मुस्तफ़ा जी ॻाल्हि कूड़ी थींदी नातिल जबहत पेशानियूं निकतला उभरला दागदार निशान हुंदन ऐं रोड़ल मुहलरा हुंदन ख़ुदा जो कसम ॿियो कुझु बि नथो चवां अहल सुन्नतल जमात जो या रसूल अल्लाह चवण वारो मीलाद करण वारो यारहीं करण वारो या दस्तगीर चवण वारो वो कॾहिं निमाज़ पढ़े या न पढ़े उनखे बि हिकिड़े पासे बिहार हिननि जो 5 वक़्ती मुल्लो निमाज़ वारो बिहार आहीनो ॿिन्ही जे हथ में ॾे ख़ुदा जो कसम सुन्नीअ जो मुहांडो परे खां पधरो हूंदो हिननि जो बूथ तोड़े निमाज़ पढ़नि त बि अहिड़ो हूंदो जिन माण्हू बाजरी खाई ठहियो कंदो आहे पोइ दस्त लॻेसि बाजरी जे दस्त ते मथो वरी मींहुं वसे परे खां बिना जो बूथ परे खां पधरो बेनीमक बेरौनक अहिड़ा किना फिथल पपीते जहिड़ा हूंदा जो रोशनी मुंहं में कान हूंदी ख़ुदा जो कसम सुन्नी